पासे अवांखे बदीन में अपडेट कंदा हलूं त बदीन जे ॻोठ मिठू अबड़ो में मुड़स हथां ज़ाल क़तल थी वई आहे। जवाबदार मीर मोहम्मद अबड़ो फायरिंग करे फहमीदा खे क़तल कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त बदीन जे ॻोठ मिठू अबड़ो में मुड़स पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे ताईं पहुचायूं पिया बदीन जे ॻोठ मिठो अबड़ो में मुड़स हथां ज़ाल क़तल थी वई आहे। जवाबदार मीर मोहम्मद अबड़ो फायरिंग करे पंहिंजी घरवारी फहमीदा खे क़तल कयो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। बदीन जे ॻोठ मिठो अबड़ो में मुड़स हथां ज़ाल क़तल थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां बदीन मां लाइन ते मौजूदु आहे यूनुस बकारी। जी यूनुस, आगाह कजो कीअं वाक़ियो पेश आयो आहे, छा जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे? जी, बदीन कोस्की रोड लग राजे जमाली ॻोठ जे जो गुलाम मोहम्मद अबड़ो ॻोठ आहे। उनमें नौजवान मीर मोहम्मद अबड़ो पंहिंजी घरवारी फहमीदा अबड़ो खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। यादि रहे त फहमीदा अबड़ो खे 2 सालनि जी नंढड़ी ॿारड़ी बि हंज में हुई, पर इत्फाक़ सां उहा बची वई आहे। जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे, लाश खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचायो वियो आहे। वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।